करीम जी दाद फरमायो मोमिनो मुसलमानो जने मुझे महबूब जे दरवाजे ते अचो जने मुझे हबीब करीम जे हुजरे जे वेझो अचो त पो जी पाण में हिक बे के सड कंदा आयो ई सड न फलाना फलाना न मुझे महबूब जे दर अचो त वेही रहो अदब सा वेही रहो कलाक लगे ब कलाक मुझे हबीब के सड न कजो जे मानुन के सड कंदा आयो सड न कजो अदब जे खिलाफ बाहर वेही रहो मुझो हबीब मर्जी सा असा दलाए छा छा ता है बहस मुसलमान खुदा हिदायत अता फरमाए अल्लाह जी कुदरत बस असा जो सब हर महकमा दुनिया जो दीन जो सब महकमा इख्तिलाफ जा शिकार थी मजो ही न रहे मजो ही न रहे काश हे दी तो ओ जो सब मुसलमान ये महफिल मलाइंदा शान गाइंदा के केड़ियों गालियों अल्लाह छा छा मुसलमान होटल में वेही था बहस कन मदीने जे साईं जी जात ते को रेलगाड़ी में को बस में को घर में को मस्जिद में केड़ियों था गालियों कन केड़ा केड़ा बहस था कन यो न था सोचूं त ही वो शहंशाह है जिनके रब करीम घर जे बाहर सद भी बर्दाश्त न करे या अय्युहल्लज़ीना आमनू ला तरफ़ऊ अस्वातकुम फ़ौक़ सौतिन नबी मोमिनो मुसलमानो मुझे हबीब जी दरबार में विहो जने अचो मुझो हबीब मिले वो जने विहो त पंजे आवाज़न के हेठ रखजो पंजो आवाज मुझे महबूब जे आवाज का मथे न कजो मता समझो त असां हाजी आयूं मता समझो त असां नमाजी आयूं मता समझो त असां गाजी आयूं मता समझो त असां आबिद आयूं जाहिद आयूं आदम जे मामले में शैतान जी चक्रोड़ साल जी मार परवाह न कई त महबूब जी दरबार में मां अवां जे 5 वक्त नमाज जी केड़ी कान करंदो मता पंजे पटके ते फखर मता पंजे लाड़ीअ ते फखर करी मता पंजे किताबन ते मता पंजे मदरसे ते मता पंजे इल्म ते फखर करे कदे का बेअदबी करे मुझे मां रब बर्दाश्त न कंदुस तुजो ईमान खत्म थी वेंदो तोखे खबर ही कान तो के न गाल जी खबर ही कान पवंदी तो जो ईमान कदे हलियो यो मुझे मुस्तफा जो मुल्ला अली कारी मिशका शरीफ जी शरह में लिखियो तो हजरत इजराइल अलैहि सलाम के जड़े रब करीम हजरत मूसा अलैहि सलाम ने मोकलियो रूह कढी रूह कब्ज करया हजरत इजराइल अलैहि सलाम आयो रब करीम जो पैगाम खणी आयो नाज़न सा अंदर घर में दाखिल जो हजरत मूसा अलैहि सलाम यारे फरमायो के रही मां इजराइल हां अल्लाह जो मलाइका मानू जा रूह कब्ज कर तो के खबर ना है नबी जो घर के कहे जा तो थी आयो इजराइल हैरान थियो वडन बादशाह जा रूह कर कदे कदे ठाई कोन कई साईं फरमाया बगैर इजाजत नबी जे घर में ठका जो चमाट कराई त एक अख हुई अख निकरी वही इजराइल अलैहिस्सलाम रोइंदो खुदा जी दरबार में मौला ये केड़ा मोकलियो ए मुआरो रूह कबूल थयो हाने अल्लाह सी फैसलो छा तो करे त ए इजराइल मुबारक हो जई अख निकरी जने मुझो नबी मूसा जलाली पैगंबर पंजे जलाल में आयो हो जने साईं जी चमाट मथे उठी तू है जो बर्दाश्त करे में 7 जमीनू 7 आसमान हेठा अचना त वारी थी छा तो समझो मुझे नबी तक ये मूसा अलैहि सलाम तक तो मदीने वाले साईं जी तक जो कमाल प्यारा मुसलमान भाईरो हे हजरत मूसा अलैहि सलाम जी तक हाने फैसलो मुल्ला अली कारी तो लिखे फैसलो छा तो थे वरी मूसा कलीमुल्लाह के राजी कर मुझे नबी के राजी कर साईं किए राजी क्या यानी वंज चो त कई गांव ते ढगे ते जानवर ते हथ रख हाने ए जितरा भी तुझे हथे ता वार इंदा 100 साल जो ठीक है जे नथो त हलन नथा चायो मौत कबूल ना है त 100 साल जी पंजो 100 साल उम्र दीदासी हथ रख आयो हजरत मूसा अलैहि सलाम अर्ज के सही हाने आयो या राजी कर हाने ये कर एकड़े जानवर जे मथो हथ रख जेतरा वार हथ जे इंदा हर वार जे बदले 100 साल जी उम्र साईं फरमायो ये सब 100 साल उम्र गुजरी वेंदी पो वरी इंदी
जी माना छदी दे कोन वरी पेंदे अल्लाह मुझी ड्यूटी आ मां वरी इंदस हियर आयो या माजरत ला नंड भरिया थो एतरा 100 साल ऊपर बरसी तो जा ये खत्म थी वरी मुके अची इंदस मां हाने रब करीम इजराइल के छा सिखायो ए इजराइल ही हुयो मूसा अलैहिस्सलाम जो दरबार ई तो के मुझे महबूब जे दरबार में वणो हिते गलती ते थप्पड़ लगो आ ए हुते गलती थी तो मुझो महबूब रहमतुल लिल आलमीन तो के कुछ न चवंदो पर याद रखना या सीते खत्म थी मलाइकन में तुझो नालो जडे असा उस्ताद जी परवाह न कई शागिर्द जी कही परवाह कला या गाल याद रखजो मुझे मुस्तफा जो दरबार आ जिते जिब्रील अलैहिस्सलाम भी पर न थो हणी मुझा प्यारा मिशकात शरीफ जी पहरी हदीस बाबुल ईमान में पहरी हदीस हजरत उमर सही रावी आ जडे हजरत जिब्रील इंदो तो गोडा भनी वेंदो गोडा भनी वेंदो मदीने जैसे इंसानी सूरत में भी अचे तो गोडा भनी वेंदो चोकरी हणी न कोन वेंदो हो गोडा भनी अदब असा हेठ पे न्यारींदो खबर हुई त असा जो उस्ताद शैतान इब्लीस जो नालो अगे मुंजा अजीज दोस्तो अज़ाज़ील हो आदम अलैहिस्सलाम के सजदो न कई ताज़ीम न कई त 6 करोड़ जी साल जी इबादत खुदा पाक परवाही कान करी हल असा तहारो हज असा तहारी ज़कात असा तहारी नमाज थक जली न जो बेटा बहस कंदा प्यारा मुसलमान भाइयो अदब जी जाया कदी बहस न कजो मदीने जे साईं जी बारे में रसूलुल्लाह जे बारे में जेको गायो शान गायो जेका गायो फजीलत गायो मोहब्बत पे गायो मुझा प्यारा कदे बहस न कजो मता खबर ही न पे नमाज़ुन जे हज निदला केदा हल्या खबर ही न पौदी मुजादी दोस्तों बिदाई साहब रहमतुल्लाह अलैह फरमाए तो जे पखी चवाई पिरन जो त हल हंजन सान जे पखी चवाई पिरन जो त हल हंजन सान मोती चुन मेहरान जा तू कढ न कंहिंजी कान हेड़ी कर रेहान जा आहे पिरन जे पार जे असा फरमाइंदो आ त बेड़ियूं बेड़ाए तन जूं बवीहा बटिया छड़ींदड़ आ सब को लज नथन लिया सिवाय होतन रिया कंदिय पुजंदा की न की साईं फरमा तो बेड़ी उहा तरंदी बेड़ी उहा कामयाब वेंदी जे बेड़ी में रसूलुल्लाह जी मोहब्बत हुंदी मदीने जे साईं जो कुर्ब हुंदो उहे बेड़ियूं तरंदियूं दूर लद तन खां जन जी मोहर नाहे मलीर दे पखातन पापियन खां परे पराऊं अड सांगतनी जी छड जेके धनारूं धार चरन मुझा प्यारा हिते हथ जोड़ा सा कम हलंदो महबूब जो दरबार आ।